Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. जब बात हुई है कैनाल के ऊपर 30 मेंबरान ने बात की है। 30 मेंबरान के बात करने के बाद मेंबरान ने मुझे रेजोल्यूशन दी। पीपल्स पार्टी की रेजोल्यूशन मंडे को जमा हुई, 7 तारीख को। 8 तारीख को मैंने उस पर यह लिखा कि ऑलरेडी डिस्कशन डिबेट हो चुकी है और ऑपोजिशन ने नहीं किया। ऑपोजिशन ने कल जमा कराई है रेजोल्यूशन। जिस दिन बात करने वाला था उस दिन बात ही नहीं कर। साहबजादा साहब कहते हैं मैंने फलस्तीन पे, आप हाउस की प्रोसीडिंग चलने नहीं देते तो फिर बात कैसे हो? आप खुद जाया कर रहे हैं। काउंट बी मेड। पीपल्स पार्टी सूमर जे ॾींहुं 7 अप्रैल ते केनालनि ख़िलाफ़ ठरा जमा करायो हो। मां 8 अप्रैल ते नोट लिखियो त उन मसइले ते पहिरियां ई बहस थी चुको आहे। अपोज़िशन खे जंहिं ॾींहुं ॻाल्हाइणु घुरिजे हा उन ॾींहुं न ॻाल्हायो ऐं गुज़िरियल ॾींहुं ठरा जमा करायो। स्पीकर अयाज़ सदिक़ जूं क़ौमी असेंबली जे इजलास में ॻाल्हियूं। स्पीकर अयाज़ सदिक़ चयो त पीपल्स पार्टी जे 30 मेंबर्स तक़रीरूं कयूं। अपोज़िशन उन ॾींहुं वॉकआउट कयो, बहस में हिसो न वरितो। अपोज़िशन मेंबर्स सां मुखातिब थींदे स्पीकर अयाज़ सदिक़ चयो त अवां ऐवान जी कार्रवाई हलणु नथा ॾियो। असांजो साहु सिंधूअ में ठहिया केनाल त छा थींदो? बुखियो ऐं थी उनजो मरबो, फसल गाह कीअं थींदा? ज़ुल्म ज़बरदस्ती हेॾी इन ते ठाह कीअं थींदा? सभई सियाणा याणा थियो, सभई सियाणा याणा थियो। चवां थो हाल छा थींदो? चवां थो हाल छा थींदो? असांजो साहु सिंधूअ में। केनाल रिथा ख़िलाफ़ निंदो में हड़ताल, सभई माण्हू रस्तनि ते निकिरी आया। केनाल नामंज़ूर जा उबड़ारींदड़ नारा राधुणी एताज जे सॾ ते। शहर मुकमिल तौर ते बंदि। निंदोल वारी रोड खां प्रेस क्लब ताईं 2 किलोमीटर पैदल मार्च करे पाणी ते धाड़ो नामंज़ूर जा नारा हया विया। मार्च में आबादकारनि, हारियुनि, मज़दूरनि, वापारियुनि, औस्तादनि ऐं शागिर्दनि जी वॾे अंग में शिरकत। बिना देर तकरारी केनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। सिंधु दरिया ते नवनि केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल मुख़्तलिफ़ शहरनि में शरत बंदि हड़ताल, रैलियूं ऐं धरना। टंडो मोहम्मद खान, खैरापुर, मीरपुर साकरो, कड़ियो गंवर, मीरपुर बटोरो ऐं मातली में नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि। राधण, काज़ी अहमद, मेहड़, बाडरे ऐं बारहे में बि शटर बंदि हड़ताल। फैज़गंज में बि हड़ताल। समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि। मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां मेरान हाईवे ब्लॉक करे नारेबाज़ी। जैकाबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां जमाली पुल ते धरणो हणी नारेबाज़ी कई वई। कंबर में शिया उलमा काउंसिल जे सॾ ते तकरारी केनाल्स रिथा ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। पीपी शहीद भुट्टो समेत ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान वॾे अंग में शरीक। अॻुवाननि चयो आहे त केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। तकरारी केनाल्स रिथा रद्द करे नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। केनाल समूरा सिंधुअ ते धाड़ो, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा सिंधुअ ते धाड़ो, सिंधुअ ते धाड़ो। शादी जूं तकरीबूं बि तकरारी केनालनि ख़िलाफ़ एहतिजाज में तब्दील। शाहपुर जानिया जे ॻोठु गुल मोहम्मद डायरी में मोड़ ऐं गाॾा पेरियर घोट अरशद डायरी जे अॻुवाणी में एहतिजाज। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। सन में बि शादी जी तकरीबुनि दौरान केनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरे में तब्दील करे नारेबाज़ी कई वई। ॻोठु वॾा छछर में घोट वलार छछर पारां केनालनि ख़िलाफ़ नारा। घोट वलार छछर ऐं घोट अरशद डायरी जो चवणु हो त असांजूं सभु ख़ुशियूं सिंधु दरिया सां सलाड़ियल आहिनि। सिंधु दरिया असांजो जियापो आहे। सिंधु दरिया ते को बि केनाल क़बूल न आहे। कलोई में 3 ॾींहं अॻु तकरारी केनालनि ख़िलाफ़ रैली कढण ते मोहम्मद खान लुंड गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल जे हेड मास्टर खे शोकाज़ नोटिस जारी। औस्तादनि ऐं शागिर्दनि जो ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी। DO सेकेंडरी ख़िलाफ़ एहतिजाज। 3 ॾींहं अॻु केनाल रिथा ख़िलाफ़ रैली कढी धरणो ऐं वियो हो। औस्तादनि जो चवणु आहे त DO सेकेंडरी शमसुद्दीन राठौड़ केनालनि ख़िलाफ़ एहतिजाज करण ते हेड मास्टर खे शोकाज़ नोटिस जारी कंदे रिपोर्ट तलब कई हुई। सिंधु दरिया असांजो जियापो आहे। पाणी ते धाड़े ऐं तकरारी केनाल रिथा ख़िलाफ़ एहतिजाज जारी रहंदो। सिंध में गैरकानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी। कराची मां गिरफ़्तार कयल वधीक 174 अफ़गान शहरी सकरन मुंतक़िल। सख़्त सिक्योरिटी में 5 बसनि ज़रिए अफ़गान शहरियुनि खे सकरन भरिसां सुखियो मानहेजो में स्कूल होल्डिंग कैंप मुंतक़िल कयो वियो। अफ़गान शहरियुनि जे क़ाफ़िले में औरतूं ऐं ॿार बि शामिल। अख़्तियारनि मूजिबि खेनि चमन बॉर्डर ॾांहुं रवानो कयो वेंदो।
सुप्रीम कोर्ट अदालती निज़ाम में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे इस्तेमाल ते अहम फ़ैसिलो जारी करे छॾियो। गाइडलाइंस जे तयारु करण जी सिफ़ारिश जस्टिस मंसूर अली शाह तरफ़ां 18 सफ़नि ते ॿधल फ़ैसिले में चयो वियो आहे त दुनिया जे केतिरनि ई जजिस तरफ़ां AI जे इस्तेमाल सबबि फ़ैसिलनि में मुआवनत जो एतिराफ़ कयो वियो आहे। AI खे फ़ैसिले लिखण में, रिसर्च ऐं ड्राफ्ट तयार में इस्तेमालु करे सघिजे थो। अदालती सुधारनि वारी कमेटी ऐं लॉ एंड जस्टिस कमीशन खे गाइडलाइंस तयारु करणु घुरिजनि। गाइडलाइंस में तय कयो वञे त जुडिशियल सिस्टम में AI जो केतिरो इस्तेमालु थींदो।